कम चऊं था तव्हांजे सदात कोट अचण ते उहे त तव्हांजो पंहिंजो इलाइक़ो आहे ईंदा आहियो तव्हांजी बिरादरी राज हिते जाम आहे मंगणहार बि तव्हांजे राज में अचनि था साईं ऐं अर्ज़ु हुयो त अॼु तव्हां मुतासिर धुरवट ते पहुता हो हिकु त सिलरा बिरादरी मुतासिर आहे जंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो आहे ऐं ॿियो साईं अब्दुल जब्बार जूणे जो साहिबु जेको सदात कोट जो हिकु उस्ताद आहे उस्ताद वॾी शख़्सियत हूंदी आहे उन ते जेको तशदुद थियो आहे उन हवाले सां तव्हां हिते साईं जे घर पहुता आहियो पुछण उन हवाले सां तव्हां छा चवंदव? पहिरीं त साईं अब्दुल जब्बार लाइ मूंखे निहायत ॾुख थियो आहे छाजे करे त चवंदा आहिनि त उस्ताद पीउ जे आचार जेके माण्हू पंहिंजे पीउ जी इज़त न कनि उन माण्हू में मूंखे ॾाढो ॾुख थियो। मुंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत ज़िले सदर खां वीदे तालके सदर सभु साईं अब्दुल जब्बार वटि पहुता हुआ। मां बि साईं वटि एज़ एन MPA भी आयो आहियां एज़ अ पार्टी जो नुमाइंदो भी साईं वटि हाज़िर थियो आहियां। मां पंहिंजी पार्टी मुंहिंजी पार्टी जो हमेशह नाहक जंहिंसां थियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि माण्हुनि सां गॾु बीठी आहे ऐं उन खां अलावा साईं अब्दुल जब्बार सां मुंहिंजो अॼु जो रिश्तो न आहे, असांजो पुराणो वास्तेदारी आहे, असांजा भाइर भाइपी आहे, उन हिसाब सां बि मां साईं वटि आहियां। मां साईं खे इहा दिलजाए ॾिनी आहे त साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हां सां गॾु आहे। असां टोटल मां हिकु फ़र्द न पर असां चारई MPAs 2 MNA तव्हां सां गॾु आहियूं। असां मीर साहब बि साईं सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे ऐं असां सभु साईं सां गॾु आहियूं ऐं इन में सुठी ॻाल्हि आहे कि माइनस करे जेके बि बिरादरी विड़ी आहे साईं सां। मां कल्ह DIG साहब सां मुंहिंजी ॻाल्हि थी, DIG साहब चयो त सभु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि ऐं असां साईं सां गॾु आहियूं एनी एवरी फोरम ते गॾु आहियूं। साईं जी जेका लीगल मदद चवंदो मां साईं सां गॾु ॿधल आहियां। साईं जे हर शइ में मां साईं जी मदद कंदुसि साईं इंशाअल्लाह ताला उहो मालिक ताईं इंशाअल्लाह ताला इहा ॻाल्हि मां बिलावल साहब ताईं बि पुॼाईंदुसि। साईं हिकिड़े 19 ग्रेड जे ऑफिसर सां ईअं न हुजणु खपे या उन ते जंहिं बि कयो आहे उहो कैफ़रे किरदार तक पहुचायो। साईं जेको प्लाट आहे तव्हां अॻो चयो त जे हितां जे MPA न कई मालिकी ऐं उन न ठारायो त मां बि ठाराईंदुमि इंशाअल्लाह ताला। इहो मुंहिंजो तव्हां सां आहे। मां साईं खे चयो, साईं मूंखे चयो त मीर साहब चयो, मां चयो पहिरीं मीर साहब न ठारायो त मां बिल्कुलु ठाराए ॾींदुसि। मां सरदार ख़ान तव्हांखे ठाराए ॾींदासीं इंशाअल्लाह। जेका बि विच ते आयो ख़र्चो मां पाण बि ठाराए ॾींदुसि। महिरबानी। सीलरा बिरादरी ज़मीन जे हवाले सां छा चवंदव? मां वियो सीलरा बिरादरी वटि ऐं सीलरा बिरादरी मां तमामु काग़ज़ात ॾिसा आहिनि, उन्हनि सां बि नाजाइज़ी आहे ऐं फ़ैसिलो थियणु खपे। उन्हनि मूंखे ॿुधायो त फ़ैसिले जी लाइ शायदि तव्हांजी दोस्तनि ॿुधायो त फ़ैसिले जे लाइ ॿी धुर राज़ी थी आहे। मूंखे तमामु सुठी ॻाल्हि आहे। फ़ैसिलो थियणु मां उते बि इहा ई ॻाल्हि करे आहियां फ़ैसिलो थिए ऐं असांजी पार्टी मज़लूमनि सां गॾु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मज़लूमनि सां गॾु आहे। असीं मुंहिंजी पार्टी लीडरशिप उन्हनि सां गॾु आहे। मां इहा ई ॻाल्हि उन्हनि खे बि चयो आहे त मां तव्हांजी आवाज़ ज़रूरु मालिकनि ताईं पुॼाईंदुसि ऐं जेका बि ॾिसो ई जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि उनजी सरपरस्ती XYZ केर बि करे त सुठी ॻाल्हि आहे। असां बाबा हमेशह चवंदो त तव्हांजे पाड़े में जेके ग़रीब आहिनि तोखे हुन ग़रीब जी वधीक असांजा हू भाइर बि आहिनि पर हुननि जो असां ते वधीक हक़ आहे ऐं इंशाअल्लाह ताला जे फ़ैसिलो ते मां सिंधन बिरादरी खे चयो आहे त फ़ैसिलो कयो। इब्राहिम ख़ान हुयो, अकबर ख़ान हुते हुयो, मूं हुननि इहा ॻाल्हि फ़ैसिलो कयो। सुठी ॻाल्हि आहे। जे फ़ैसिलो थिएव थो किथे बि वेही 4 ॻाल्हियूं कयो। असांजी तव्हांखे मदद ज़रूरत थींदी असां तव्हां सां गॾु ऐं सीलरा असांजा पाड़ेसरी आहिनि। अॼु जो रिश्तो त कंहिंसां न आहे न, हिकु ॿिए जो ज़िलो हेतिरो आहे। सभु ज़िले जा जेके बि दोस्त असां हिक ॿिए सां वास्तेदार आहियूं। हुननि सां जंहिंसां नाहक थियो आहे इंशाअल्लाह ताला असां सभु हुननि सां बीहंदासीं ऐं मां सम्झां थो मीर साहब बि नाहक जे ख़िलाफ़ जी उहो बि नाहक वारनि सां न बीहंदो। उमेद ई आहे इंशाअल्लाह। साईं सदात कोट प्रेस क्लब हमेशह तव्हांजी ख़िदमत कई आहे। हाणे सदात कोट प्रेस क्लब जो तरक़ियाती कमु शुरू थो थिए, इन जे लाइ तव्हां केतिरी मदद कंदो? असां त तव्हां बि घणी उमेद रखूं था। वधीक हाणे तव्हां पाण ऐलान कयो। साईं हाणे मां ऐलान हिन महिल मूंखे ख़बर कान्हे छा थो कयां। तव्हां अचो, कंबर साहब वॾो अचे हाज़ुर जेको बि असां ते रखंदव भार।